सईदाबाद मां सतराम दास की रिपोर्ट मुताबिक PPHI बेसिक हेल्थ यूनिट प्लस पंजमोरो बिल्डिंग जो इफ्तिताह इलाइक़े में ख़ुशी की लहर। तकरीब में वॾे तइदाद में इलाइक़े वासिन शिरकत कई। बिल्डिंग जो इफ्तिताह तकरीब जे मेहमान ख़ास चीफ एग्जीक्यूटिव जावेद अली जागीरानी CO रियाज़ राहो जो कयो, जंहिं बाद अस्पताल जी सर्विसिंग ॾींदड़ शोबन TB कारी साई माओ ॿार जी नशोनुमा जो हिस्सो ऐं लेबॉरेटरी जो जाइज़ो वरितो। उन बाद फीमेल मेडिकल ऑफिसर अफशा मेमुण, मेडिकल ऑफिसर अली रज़ा शाह, डॉक्टर मोहम्मद अली मेमुण जन खेसि गुलदस्ता ऐं सिंध जी सकाफ़त अजरक ऐं लुंगी जा तोहफ़ा ॾिना। आयल महिमाननि ऐं इलाइक़े वासिन अस्पताल जे अमले जी कारकर्दगी ऐं मैनेजमेंट जी ख़िदमतुनि खे साराहियो। डिस्ट्रिक्ट मैनेजर फलक नाज़ ऐं संदन समूरी टीम जी ख़िदमतुनि खे बि साराहियो वियो। आख़िर में कम्यूनिटी सपोर्ट प्रोग्राम जे अमले सां मीटिंग कई। अमले जी कारकर्दगी ऐं मिलंदड़ सिहत बाबति पुछा गाछा कई। उन मौक़े ते साणस RD मोला बख्श सोलंगी, RD M शहबाज मेमुण, कोऑर्डिनेटर साइमा मेमुण, मॉनिटरिंग ऑफिसर यासिर आरा ऐं अब्दुल हफीज़ भट्टी, MNA सुल्तान धारे जो मुजीब मेमुण, पंजमोरो स्टाफ पिणु मौजूदु हुआ।